नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद समेत सॼे मुल्क में मसीह बिरादरी अॼु क्रिसमस जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही है। गुज़िरियल ॾींहुं मसीह बिरादरी क्रिसमस जो तैयारी में मसरूफ़ रहियूं। बाज़ारनि में अवाम जो रश रहियो। मर्द औरतनि ख़ासि तौर ते ॿारड़ा हिन मज़हबी त्योहार खे यादगार बणाइण जे लाइ अॻिते आहिनि। अॼु बि पार्कनि ऐं ॿियनि तफ़री हंधनि ते मसीह बिरादरी पंहिंजी ईद जा मज़ा वठी रही है। सॼे साल जो इंतज़ार ख़त्म थियण खां पोइ घटियुनि पहाड़नि गिरजा घरनि ऐं घरनि खे रंग बरंगी लाइटनि सां सजायो वियो आहे। जॾहिं त चर्च ऐं गिरजा घरनि में इबादत जो सिलसिलो बि जारी है। ॿिए तरफ़ ॿारड़ा बि वॾनि खां पोइ ते न आहे, हू बि पंहिंजे मज़हबी त्योहार भरपूर अंदाज़े में मल्हाइण जे लाइ पुरज़म आहिनि। हिन सिलसिले में अॼु सॼी राति ॿारनि टेबलो पेश करण जे लाइ पुरकश में लॻल आहिनि। क्रिसमस जे हवाले सां सॼे मुल्क में मसीह बिरादरी इबादत गाहनि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।